दोस्तों, भावरो भेनरो, अदा अफजल जोखियो साहब शहीद नाज़िम जो दिलेर भा साफ़ी दोस्तों, ये जेका जोख्या बिरादरी है, जेका जोख्या ज़ात है, उनखे सिंध जा माण्हू हींअर नाज़िम जोखियो जे वाक़े जे हवाले सां बार बार ॿुधनि पिया। इहा जोख्या ज़ात ऐं जोख्या बिरादरी सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो वॾो मज़ाहमती किरदारु आहे। ही जोख्या अंग्रेज़नि सां विढ़िया आहिनि, ही अरगोननि तुर्खाननि जा मुक़ाबला कया आहिनि। सिंध ते जेके बि हमले आवर आया, उहे जॾहिं बलूचिस्तान जा इलाइक़ा टुपी, कराची जा ऐं कोहिस्तान जा इलाइक़ा टुपी सिंध में दाख़िल थिया थे, त जिते सिंध जे ॿियनि दिलेर बिरादरियुनि ऐं ज़ातियुनि मुक़ाबिलो थे कयो दुश्मननि जो, हमले आवारनि जो, उते उन्हनि जो पहिरीं सिफ़ में जोखियनि मुक़ाबिलो थे कयो। ही सिंध जी हिकिड़ी ग़यूर, बहादुर, बाहिमत ऐं साबित क़दम बिरादरी ऐं ज़ात आहे ऐं सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे इन्हनि पुटनि ते, इन्हनि धीअरुनि ते, जोखियनि ते फ़ख़ुरु आहे। हीउ जेको वाक़ियो थियो आहे, इन जा ॿ पासा आहिनि। हिकिड़े पासे इंतिहाई ॾुख ऐं तकलीफ़ आहे त असांजे हिकिड़े भाउ खे, साबित क़दम भाउ खे, नौजवान खे हक़ ऐं सच ॻाल्हाइण ते, पंहिंजे तारीख़ खे दोहराईंदे, पंहिंजे ज़मीनुनि, पंहिंजे वसीलनि, पंहिंजी कुदरती ज़िंदगीअ जो तहफ़ुज़ कंदे उनखे शहीद कयो वियो आहे। आऊं पहिरें ॾींहं खां नाज़िम जोखे खे शहीद फितरत सम्झां थो। कुदरत मां लाइ शहीद थियल, फितरत इंसानी लाइ, कुदरत लाइ, माहौलियात लाइ शहीद थींदड़ असांजो सूरमो आहे। इहो थियो हिकिड़ो पासो। ॿियो पासो इहो आहे त ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं के अहिड़ियूं ॾुख, अहिड़ियूं तकलीफ़ूं, अहिड़ियूं मुश्किलातूं ईंदियूं आहिनि जेके तव्हांखे हिकिड़ो नओं रूप, हिकिड़ो नओं जनम, हिकिड़ो नओं वेस ओढाए वेंदियूं आहिनि। त शहीद नाज़िम पंहिंजे रत सां, पंहिंजे बहादुरी सां सिंध खे हिकिड़ो नओं रूप ॾेई वियो आहे, बहादुरीअ जो, साबित क़दमीअ जो, ॼमी बीहण जो। हिकिड़े अहिड़े ख़्वाब जी साभियां ॾेई वियो आहे जेको ख़्वाब हैदर बख़्श जतोई ॾिठो हो, रसूल बख़्श पलीज ॾिठो हो, GM सैयद ॾिठो हो, शेख हयाज़ ऐं मोहम्मद इब्राहिम जोए ॾिठो हो, अमर जलील ॾिठो आहे। हिकिड़ो अहिड़ो ख़्वाब त सिंध जा माण्हू कॾहिं उथी खड़ा थींदा। हिकिड़ो अहिड़ो ख़्वाब त को दौरु ईंदो जॾहिं सिंध जा हीणा, सिंध जा मज़लूम, सिंध जा कमज़ोर, सिंध जा अध ड्रावा, सिंध जा पेट बुखिया माण्हू अरबपतियुनि, ख़ाननि, सरदारनि, वॾेरनि, जागीरदारनि जे साम्हूं मुंहुं मथे करे, ॻाठ ऊचो करे उथी बीहंदा। उहो जेको ख़्वाब हू सीननि में सांढे हलिया विया पंहिंजा वॾा। अलाए कॾहिं इहो ॾींहुं ईंदो त सिंधी ईअं थींदा। अलाए कॾहिं ईअं ईंदो जो सिंधी मज़ाहमत कंदा, सिंधी रुगो कंधु हेठि कयो कोन बीठा हूंदा, सिंधी रुगो मुंहुं मोननि में हणी माठ कयो, अदा जेको नसीब में लिखियो पियो आहे छा थो करे सघिजे, ॾाढे जे लठ खे ॿ मथा चई सिंधी माठ कयो वेठा हूंदा। उन ख़्वाब जी साभियां अफ़ज़ल जोखे कई आहे, असांजी भेण शीरीन जोखियो कई आहे, ऐं तव्हां सभिनी जोखियनि कई आहे, ऐं तव्हां सभिनी जे उन्हनि अमड़ियुनि ऐं भेनरुनि ऐं धीअरुनि ऐं वञनि कई आहे जेके सभु असांजूं अमड़ियूं, भेनरूं ऐं धीअरूं आहिनि। हीअ जेके जोखियो न्याणियूं रस्तनि ते बीठियूं, मुक़ाबिलो कयूं, आउं फ़ख़्र सां चवां थो ऐं ईंदड़ नस्ल चवंदा त इहे असांजूं अम्माऊं आहिनि, असांजूं जीजूं आहिनि, असांजूं भेनरूं आहिनि, असांजूं धीअरूं आहिनि। इहे ग़रीब, मिसकीन, आणीन ऐं चाढ़ीन, गुज़र करण वारनि ख़ानदाननि जूं भेणूं इहे जीअं अची बीह रहियूं, इहो सॼे सिंध लाइ मिसाल क़ाइमु थियो आहे। कंदकोट ऐं कशमोर खां वठी
कींझर ऐं कारूंझर ऐं केटी बंदर ऐं नंगर पार कर ताईं त जे सिंध जूं न्याणियूं ऐं सिंध जा बच्चा निकिरंदा त सिंध हीअं तब्दीलीअ जो छिरकणी अघूर निंड मां सुजाग थी बीही रहंदी। उन ख़्वाब जी ताबीर कई आहे तव्हां सभिनी जोखियनि ऐं रुगो जोखियनि न, हिन इलाइक़े जे समूरनि ग़यूर माण्हुनि, उहे पालारी हुजनि, जाखरा हुजनि, पलीजा हुजनि, लाशारी हुजनि, बिकक हुजनि, चांडिया हुजनि, केर बि हुजनि, बुरफ़त हुजनि, केर बि हुजनि, पालारी हुजनि, केर बि हुजनि, हिन इलाइक़े जे समूरनि माण्हुनि पंहिंजे हिननि जोखियनि भाउरनि जो साथ ॾेई इहो मिसाल क़ाइमु कयो। FIR गिरफ़्तारियूं केसनि जो 10% 20% इब्तिदाई मरहलो आहिनि। इहो 10-20% कामयाबी आहे, वॾी कामयाबी आहे, पर 10-20% कामयाबी आहे। 100% कामयाबी हासिलु करणी आहे त माई जिंदो खां सिखिणो पवंदो। माई जिंदो जेका बीठी हुई ऐं पोइ जेल मां जॾहिं फांसीअ खां पोइ अरशद जो लाश पे निकितो त उते बीठी हुई, चयऊं ॾिसण आई आहे त अरशद खे फांसी आई आहे। अभरी, पोड़ी, झूर, झुकियल चेल चिॿी थियल, ॾुबरी, बीमार माई उहा अची बीह रही तो लाश निकिरे जंहिं मुंहिंजे बचनि खे मारियो, ऐं जेल मां निकिरंदे उहो लाश ॾिसंदसि। मासी खतीजा चांडियो जंहिंजा केस ॿोड़िया विया हालाजी, हुनजे पुट खे मारियो वियो, DSP ऐं SHO मारियो, चई केस हलनि, हाईकोर्ट वई, हाईकोर्ट ॿी FIR जो हुकुम ॾिनो, उहा बि पुलिस ख़ारिज करे छॾी। चई केस मूं वटि आई, मूं चयोमांसि मासी 2 दफ़ा केस ख़ारिज थियो आहे। चई बाबा तूं केस दाख़िल कर, आउं विढ़ंदसि, पोइ विढ़ंदे विढ़ंदे भरंदसि, खट ते मंजीअ ते किरी कोन भरंदसि। वरी केस दाख़िल थियो, आई मूं वटि मिठाई खणी, चई केस हलंदे हार्ट अटैक में जवाबदार अॼु कोर्ट में मरी वियो। 80 सालनि जी बाई मुक़ाबिलो कंदे पंहिंजे बचनि जे कातिलनि खे मारे छॾियो कोर्ट जी तारीख़ुनि में। उहा सिंध ऐं सिंध जेके जागीरदारी ऐं सरदारी निज़ाम जो क़िलो बनायो वियो आहे। असांजी भेण फ़हमीदा सियाल क़तल थी आहे, असांजी भेण मैमूना सूमरो क़तल थियल आहे कंदकोट में, असांजी भेण कुरतुलैन बलोच क़तल थिया हैदराबाद में, असांजो नौजवान नंढड़ो उस्मान सूमरो क़तल थियल आहे मोर जी चोरीअ में, कूड़े इल्ज़ाम में। बछड़ा ॿार असांजूं न्याणियूं खयल आहिनि, असांजी हिंदू भेनरूं न्याणियूं खणी ज़ोरी अगवा करे उन्हनि खे मटाए, उन्हनि जा मज़हब तब्दील करे, उन्हनि सां ज़ोरीअ निकाह विझी उन्हनि खे क़ैदनि ऐं कोठियुनि में बंदि कयो वियो आहे। असांजा बच्चा गुम कया विया आहिनि त सिंध ख़ामोश रहंदी। हाणे जेको लाड़काणे में वाक़ियो थियो आहे, चवनि था 2 धुरियुनि जो झेड़ो हो। बाबा 2 धुरियुनि जो त हमेशह झेड़ो हूंदो आहे, पर तव्हांखे कंहिं इख़्तियार ॾिनो आहे त तव्हीं गोलियूं हणी माण्हू मारे छॾियो। झेड़ो आहे त वञी केस दाख़िल कयो, झेड़ो आहे त वञी राजूणी कयो, झेड़ो आहे त वञी हिक ॿिए खे ॻिचीअ मां झलियो, भला थपा थुपी कयो, माण्हू मारे विझंदव छा? ऐं माण्हू मारणु जंगल जो कानून आहे छा? सिंध हिकिड़ो परगिणो आहे। ऐं हीअ जेके शिकारी अचनि था, उन्हनि शिकारियुनि खे परमिट कंहिं ॾिनी आहे? ऐं जे परमिट सिंध हुकूमत ॾिनी आहे त सिंध हुकूमत उन इलाइक़े जे माण्हुनि खां पुछो त तव्हां हीउ इलाइक़ो को सिंध हुकूमत खे मिलियल आहे? हीउ इलाइक़ो का जागीर आहे सिंध हुकूमत जी? हीउ जबल पहाड़ हुकूमतूं त पियूं मटिबियूं आहिनि, हीउ पाणी ढोरा, हीउ नदियूं, हीउ तलाउ, हीउ रस्ता, हीउ ॻोठ, हीउ राज भाग, इहे के हुकूमत ॾिना आहिनि। सुभाणे लीग जी हुकूमत हूंदी, परी PTI जी हुकूमत हूंदी। सिंध हुकूमत खे इहो इख़्तियार कंहिं ॾिनो? वफ़ाक़ी हुकूमत खे इहो इख़्तियार कंहिं ॾिनो आहे त उहो सिंध में शिकार जा लाइसेंस जारी करे? वफ़ाक़ी हुकूमत जेको पटे ते आहे सिंध या बलूचिस्तान या साउथ पंजाब जो वफ़ाक़ी हुकूमत अची चई त हिन इलाइक़े में तूं वञी शिकार कर, हिन इलाइक़े में शिकार किथे? पराए राज भागनि, पराया ॻोठनि सिंध जे माण्हुनि जा हज़ारे सालनि जा। ऐं पोइ लाइसेंस मिलंदो आहे शिकार जो, हथियार जो लाइसेंस किथां आयो? हथियार जंहिं माण्हू वटि आहे उहो ख़ुदि हलाए सघे थो। जेकॾहिं पंहिंजे गार्ड खे बि ॾियणो आहे त रिटेनर जो लाइसेंस वठिणो पवंदुसि, रिटेनर, त मुंहिंजो हथियार फलाणो खणी हले या न हले। त पोइ हीअ जेके शिकारी अचनि था गल्फ खां परॾेही मिडल ईस्ट जा, उन्हनि शिकारियुनि खे उहे हथियारनि जा लाइसेंस कंहिं ॾिना? सिंध हुकूमत ॾिना, वफ़ाक़ी हुकूमत ॾिना। कीअं ॾिना लाइसेंस? इन जी जांच थियणु खपे त उहे हथियारनि जा लाइसेंस उन्हनि खे कंहिं ॾिना ऐं उन्हनि उहे इस्तेमालु कीअं कया, ऐं उन्हनि जी गोलियुनि जो ज़ख़ीरो किथां आयो? ऐं सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऑर्डिनेंस, उनजो कलम 12, 14, 15, 16, 17 उन्हनि सभिनी जी ख़िलाफ़ वर्ज़ी थियल आहे। हिते जेको सिंध में हीउ जेको लाड़काणो ज़िलो आहे, दादू, कंबर शदाद कोट, जामशोरो ऐं ठठो, इन जा जेके जाबलू इलाइक़ा आहिनि, इते शिकार ज़रिए शिकार कोन थो थिए।
शिकार में ॿिया धंधा था थियनि, सिंध जा माण्हू सम्झनि था। कई ॾहाकनि खां हीउ जेको तव्हां एहतजाज कयो आहे जोखियनि ऐं ॿियनि सभिनी गॾिजी, हीउ तव्हीं पड़लाव बनिया आहियो उन्हनि हवेलियुनि ऐं शिकार गाहुनि में जेको 10, 11, 12, 13 सालनि जी नंढड़नि ॿारनि जा राति जो उछगारूं ऐं आहूं ऐं सुॾका गूंजंदा हुआ, जिन खे केरु ॿुधण वारो कोन हो। जेके उहे सुॾका उन्हनि हवेलियुनि शिकार गाहुनि ऐं तंबुनि जे महलनि मां रड़ियुनि जा वाक़ा सिंध में कई ॾहाकनि खां आमिन ऐं फापिन ऐं शहनाज़नि जे रूप में ईंदा, ऐं उहे रोज़ राणा उछगारूं ऐं सुबुह जो उन्हनि ॿारनि जा लाश, हीअ जेके शिकारी अचनि था से पखी शिकार ड्रामे लाइ कलाक ॾेढ कनि था, ऐं पोइ सिंध जी गैरत जो शिकार कनि था, हीअ सिंध जे इज़त जो शिकार कनि था, हीअ सिंध जे वक़ार जो शिकार कनि था, हीअ सिंधियुनि जे हौसले जो, बर्दाश्त जो ऐं सब्र जो शिकार कनि था। हीअ शिकार आहे सिंध जे वसीलनि सां गॾु सिंध जे रूहनि जो, सिंध जे जिस्मनि जो। उन रूहनि ऐं जिस्मनि जे शिकार ख़िलाफ़ हीअ अफ़ज़ल जोखियो, हीअ शीरीन जोखियो, हीअ जोखिया, हीअ राज भाग सिंध जी मीडिया, सिंध जा कलमकार, सिंध जी सिविल सोसाइटी, सिंध जा वकील विढ़नि पिया। सिंध हुकूमत खे फौरी तौर ते हिन वाक़े में जेके अफ़ज़ल जोखियो ऐं हुन जा भाउर ऐं अज़ीज़ चवनि, जेका असांजी भेण शीरीन जोखियो चवे, जेके हिननि जे राज जा घर घाट जा मिट माइट चवनि, उहे समूरा नाला FIR में पवणु खपनि। कंहिं बि माण्हूअ सां रिआयत न थियणु खपे। रिआयत करण जो इख़्तियार कोर्ट वटि आहे। जॾहिं उहा तहक़ीक़ात कंदी, केस हलंदो त ॾिसंदी त हिन माण्हू जो नालो जाइज़ आहे या न आहे, त कोर्ट नालो ख़ारिज करे छॾींदी। तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे त तव्हीं नाला नथा विझो? नाला सभु उहे पवणु खपनि जेके मक़तूल जा, शहीद जा वारिस चवनि, उहे नाला विझो, पोइ पंहिंजो केस हलाइजो। केस में साबित कजो त हीअ नाला कूड़ा विधा विया आहिनि, उहे कूड़ा नाला ख़ारिज थी वेंदा। पर तव्हां अॻु में ई जज कीअं था थियो? अॻु में ई पुलिस ऐं हुकुमरान जज कीअं था थियनि त फलाणो नालो विझूं, फलाणो नालो न विझूं? तव्हांखे इख़्तियार ई कोन्हे, तव्हीं जज कोन आहियो। तव्हांखे वारिसनि जी ॻाल्हि ॿुधणी आहे, उहो केस पेश करिणो आहे अदालत में, अदालत जो इख़्तियार आहे त उहो नालो विझनि या कढी छॾीनि। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त सिंध खे शिकारगाह बनाइणु बंदि कयो। सिंध हुकूमत रुॻो हिन मामले ते वाज़े पॉलिसी इख़्तियार न करे, वफ़ाक़ी हुकूमत रुॻो हिन मामले ते न ॻाल्हाए। सिंध जो वज़ीर आला, सिंध जो गवर्नर, वज़ीर आज़म बिलावल साहब, इहे मुराद अली शाह साहब, ही जेके इलाइक़े जा माण्हू आहिनि, MNA MP, इहा ॻाल्हि दोहरायो, प्रेस कॉन्फ्रेंस कयो कराची में, ऐलान करे सिंध हुकूमत, सिंध कैबिनेट करे, चवनि बाबा इन सां रोज़गार ईंदो। बाबा रोज़गार त हीरा मंडी सां बि ईंदो आहे। पोइ हीरा मंडी खोलींदो छा सिंध में? त बाबा सिंध में हीरा मंडी खोलींदासीं, रोज़गार ईंदो। एॾा के किरिया आहियो छा? एॾा के बुखिया आहियो छा? एॾा के लंघण आहियो? एॾा के पैसनि जे पोयां दीवाना आहियो जो चवंदव त असीं पंहिंजा बचा माराए, पंहिंजूं नियाणियूं अगवा कराए, पंहिंजे नाज़िम जहिड़नि बछड़नि खे तशदुद करे मारे, पोइ असीं माल कमाईंदासीं? सिंगापुर आहे, मनेला आहे, बैंकाक आहे, जंहिंमें माल कमाइण लाइ तव्हांखे इहे ज़रिया मिलिया आहिनि, जंहिंमें जेके ॿी जंग अज़ीम खां पोइ कंदा हुआ। ऐं जॾहिं वेटनाम ते हमिलो थियो त हिननि खे बाज़ार हुसन बनायूं। सिंध खे बाज़ार हुसन बनाइण कोन ॾींदो, तव्हीं बनाइण ॾींदो? सिंध जा माण्हू कोन ॾींदा। सिंध जा माण्हू तयारु आहिनि, सिंध सॼी गॾु आहे। रुॻो अयाज़ लतीफ़ पली जो कोन्हे, सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे। सिंध जो हिकु हर सिंध जी हर सियासी जमात तव्हां सां, तव्हां ॾिठो आहे सिंध जी हर सियासी जमात, कहिड़ी बि पार्टी हुजे, उहा तव्हां सां गॾु बीठी आहे। SUP हुजे, STP हुजे, जस्कम हुजे, GS मुआज़ हुजे, जमियत उलमाए इस्लाम हुजे, पीपल्स पार्टी शहीद भुट्टो हुजे, प्रोग्रेसिव पार्टी हुजनि, लेफ्टिस्ट पार्टी हुजनि, कॉम्प्रेस पार्टी हुजनि, मज़हबी पार्टी हुजनि, हर पार्टी, हर माण्हू, हर वकील, हर सिविल सोसाइटी तव्हां सां गॾु आहे। हिसाबु थींदो। हीअ जेका चिणग ॿारी आहे, हीअ चिणग ॿारी, उन चिणग खे तव्हां मच मचायो, ऐं इहो मच सॼे सिंध में भंभट बणिबो, ऐं इन भंभट में समूरा जागीरदार, समूरा सरदार ग़र्क़ थी वेंदा। ऐं आउं आख़िर में गुज़ारिश थो कयां, मोस्ट हम्बली आई वुड लाइक टू एड्रेस द ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, जस्टिस गुलज़ार साहब असांजो चीफ जस्टिस बि आहे ऐं असांजो सिंध सां तालुक़ु रखंदड़ आहे। माय लॉर्ड, पीपल हैव बिन अवेटिंग योर काइंड एंड टाइमली रिस्पॉन्स। लॉर्डशिप्स, सुप्रीम कोर्ट जा जज साहिबान ऐं सिंध हाई कोर्ट जा जज साहिबान ऐं चीफ जस्टिस साहब, तव्हांखे गुज़ारिश पियो कयां, ऐं तव्हांजो बार जे हवाले सां कलीग बि रहियो आहियां, तव्हांजो सीनियरिटी जे हवाले सां तव्हांजो शागिर्द बि आहियां, ऐं तव्हांखे गुज़ारिश पियो कयां, लॉर्डशिप्स, come forward, play a timely role and impose a ban on hunting in Sindh.
सिंध में शिकार ते पाबंदी लॻायो ऐं सिंध में आईंदा को बि परॾेही कंहिं बि मक़ामी वॾेरे जागीरदार ऐं सरदार जे ओताकुनि ऐं महफ़िलुनि में वेही सिंध जे न्याणियुनि जे लॼुनि, सिंध जे कुदरती माहौल, सिंध वटि महिमान थी आयल पखियुनि, सिंध जे कुदरती निज़ारनि लाइ ख़तरो न बणिजे, उन लाइ अदालतूं पंहिंजो किरदारु अदा कनि। सिंध असेंबली कानून साज़ी करे सिंध जी सिविल सोसाइटी खे आउं पैगाम ॾियणु चाहियां थो त गॾिजी हर ज़िले में जागीरदार ऐं सरदार मुक़ाबला कमेटियूं ठाहियो। उहे जागीरदार ऐं सरदार मुक़ाबला कमेटियूं सिंध जे न्याणियुनि, सिंध जे ॿचिड़नि जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। आउं जल्द सॼे सिंध में निकिरंदुसि ऐं सिंध जे सरदारनि ऐं क़बाइली जेके ज़ालिम माण्हू आहिनि उन्हनि ऐं वॾेरनि ऐं जागीरदारनि ऐं जेके मुर्शिद उन्हनि सां गॾु आहिनि उन्हनि सभिनी जो घेराव कंदासीं ऐं सिंध खे हिन ज़ुल्म मां निजात ॾियारींदासीं। महिरबानी।